सूरह अहज़ाब रुकु नंबर 2। ए ईमान वारो, पाण ते अल्लाह जो एहसान यादि करियो जॾहिं काफ़िरनि जा लश्कर अव्हां ते चढ़ाई करे आया, तॾहिं मथनि वाह मोकिलियोसूं ऐं अव्हां जी मदद लाइ मलाइकनि जा अहिड़ा लश्कर बि जिन खे अव्हां नथे ॾिठो। पोइ काफ़िरनि खे भॼाए अव्हां खे बचायोसूं ऐं जेकी करियो था सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। जॾहिं उहे अव्हां जे मथां ऐं अव्हां जे हेठां अव्हां वटि आया ऐं उन्हीअ महिल अखियूं टिड़ी वयूं ऐं दिलियूं दहशत खां निर्घटनि खे पहुतियूं ऐं अल्लाह जे बनिस्बत केई गुमान भायव थे, उते मोमिननि खे परखियो वियो ऐं खेनि तमामु सख़्तु लोॾियो वियो। ऐं उन्हीअ महिल मुनाफ़िक़नि ऐं जिन जे दिलनि में बीमारी आहे तिन चयो थे त अल्लाह ऐं संदसि पैगम्बर असांखे ठॻीअ खां सवाइ ॿियो को अंजाम न ॾिनो आहे। ऐं उन्हीअ महिल मंझाइनि हिकु टोलीअ चयो त ए मदीने वारो, अव्हां लाइ हिते तरसण जी का जाइ कान्हे, तंहिं करे मोटो। ऐं मंझाइनि हिकु टोली पैगम्बर खां मोकिलायो थे ऐं चवण लॻा त असांजा घर हिकिला आहिनि, हालांकि उहे हिकिला न हुआ, भॼण खां सवाइ ॿियो को इरादो न हुन। ऐं जेकॾहिं उन मदीने जे आस पास खां मथनि का काफ़िरनि जी फ़ौज अची कड़के हा, वरी खाइनि घरू जंग घुरण में अचे हा त ज़रूरु उहा कनि हा ऐं उन लाइ थोरी देरि खां सवाइ तरसनि ई न हा। ऐं हिन खां अॻु अल्लाह सां अंजाम कयो हुआऊं त भॼण लाइ पुठियूं न फेरींदा ऐं अल्लाह जे अंजाम जी ज़रूरु पुछा कई वेंदी। खेनि चयो त जेकॾहिं अव्हीं मरण या मारिजण खां भॼंदव त भॼण अव्हां खे फ़ाइदो न ॾींदो ऐं उन्हीअ महिल बिल्कुलु थोरो ई फ़ाइदो ॾिनो वेंदव। ऐं पैगम्बर खेनि चयो त अव्हां खे अल्लाह जे अज़ाब खां केरु बचाईंदो, जेकॾहिं उहो अव्हां खे को उखाई पहुचाइणु घुरे या अव्हां खे का ॿाझ पहुचाइणु घुरे त उहा केरु रोकींदो। ऐं अल्लाह खां सवाइ पाण लाइ न को दोस्त ऐं न को मददगारु लहंदो। अव्हां मां जिहाद खां झलींदड़नि ऐं पंहिंजनि भाइरनि खे हीअं चवंदड़नि खे त असां ॾांहुं अचो, बेशक अल्लाह ॼाणंदो आहे, ऐं थोरनि खां सवाइ ॿिया लड़ाईअ में नथा अचनि, हथऊं अव्हां ते बेचाई कंदड़ आहिनि। ऐं जंहिं महिल भव जो वक़्तु अचे तंहिं महिल खेनि ॾिसी त तो ॾांहुं निहारींदा आहिनि जो संदनि अखियूं माण्हूअ वांगुरु फिरंदियूं आहिनि। ऐं जंहिं ते मौत जी सकरात जी बेहोशी पहुती हुजे, पोइ जंहिं महिल जंग जो भउ लहंदो आहे तंहिं महिल गनीमत जे माल वठण ते लालची थी अव्हां खे तिखियुनि ज़बानुनि सां ईज़ाईंदा आहिनि। उन्हनि ईमान न आंदो आहे, तंहिं करे अल्लाह संदनि अमाल चट कया ऐं इहो कमु अल्लाह खे आसान आहे। ख़ौफ़ जे करे भाईंदा आहिनि त काफ़िरनि जा कटक न विया आहिनि, ऐं जेकॾहिं काफ़िरनि जा के कटक अचनि हा त हीअ ॻाल्हि घुरनि हा त उहे जेकी झंगलनि में वेठल हुजनि हा ऐं अव्हां जूं ख़बरूं हर कंहिं खां पुछंदा रहनि हा, ऐं जेकॾहिं अव्हां में हुजनि त रुॻो थोरो अची जंग में विढ़नि।